टंडोला के कदीमी गोठ गुलमेहर बहराणी के हाजी सादिक मेमन प्राइमरी स्कूल की बिल्डिंग केतरे अरसे का ठहियल है, पर गुज़रियल 3 सालन का उस्ताद मुक़रर न थी सघियो आहे। गुज़िश्ता 3 साल खां कारकर्दगी का असां ॾिसूं पिया त हिन स्कूल में त शायदि टीचर भी कोन्हे को, तो जेको टीचर मुक़रर थियल हो सो वीचारो कंहिं तरीक़े सां बीमार थी पियो ऐं पोइ हुनजी वफ़ात थी वई हली। त असां त चवंदासीं अलाह हुकाम खे महिरबानी करे टीचर मुक़रर करियो। ॿारनि जो हीउ साल जो बि इम्तिहान कोन थियो आहे हिते, ऐं अॻिते बि कोशिशि कंदे स्कूल खे जेको सो ॾिसो पिया आबादी केॾी वॾी आहे। या तव्हां ये सीटूं छॾो असांखे ॾियो, असां अचूं था तव्हां ॾिसो छोकिरो टीचर पढ़ाईंदा न, उहे 2-3 हज़ार 4 हज़ार ॾेई वेठा आहिनि, उहे घर वेठे पघार पिया खणनि। हुननि जो घटि में घटि घणो पघार आहे तव्हां सोचो आहे? 80 हज़ार 70 हज़ार पघार खणनि था, हिते अचण लाइ तयारु कोन्हे। इहो हराम कोन्हे, इस्लामी तरीक़े सां हराम खाइनि था। महिरबानी करे असांखे टीचर मिले, महिरबानी थींदी। असांजी तइलीम तबाह पई थी, तक़रीबन 3 साल थी विया आहिनि, बर्बाद थी विया आहिनि। हुननि खे खपनि ॼरकनि खे पैसा, न ॼखरनि जी मरामत जो पैसो हूंदो, हिन जो जेको पटे वालो हुनजो पैसो हूंदो। पटे वालो बि रखंदा आहिनि न, स्कूल में रखंदा आहिनि, मास्तरनि जे अॻियां रखंदा आहिनि, उहे मास्तर बि हूंदा। कई त मरी विया, कई त हयाती बि वेठा आहिनि जेके भॼी विया हितां। हिते ॻोठ जे तरफ़ां मस्जिद में पढ़ाईंदो आहियां प्राइवेट जे हिसाब सां। पोइ वरी ॻोठ वारनि मशवरो कयो त मस्जिद में ॿार पढ़ाईंदो, इन खां बहितर आहे स्कूल में बि ॿार पढ़ायो गॾोगॾु। पोइ जेको इन खां वठी मुसलसल आउं पढ़ायां पियो, अञा सरकारी उस्ताद को आयो कोन्हे। कैमरामैन टीम सां गॾु जान मोहन समेजो, सिंध टीवी न्यूज़ टंडोला।